बाबा सिंधी ॻाल्हि ॿुध, ॾोह रुॻो वॾेरनि जो नाहे। सिंध जी तबाही में अमीं बि बराबरि जा शरीक आहियो पुटु। इहो वरी कीअं? बाबा ॾिस, मञूं था असां उहो सभु कुझु न कयो जेको असांखे करणु खपे हा, पर तव्हां ॿुधायो, छा तव्हां उहो सभु कुझु कयो जेको तव्हांखे करणु खपे हा? दुनिया चंड ते वञी निकिती आहे, अनी केॾी महिल पाणी जे वारे तां विढ़िया पिया आहियो, त केॾी महिल प्लाट जी टुकड़ी तां। कमु करणु अव्हां वटि शर्यत ई कोन्हे, बेनज़ीर जे पैसनि ते गुज़ारो करियो था। लोड शेडिंग ते त घोड़ा अव्हां जी, पर मीटर लॻाइण अव्हां में ऐब आहे। हिकिड़ा तव्हांजा ॿार स्कूल वञनि कोन था, ऐं जेकी वञनि था उन्हनि लाइ कापी करणु त ॼण हुकुम इलाही आहे। रोडनि तां फुरू करणु, मेलनि में हरू भरू झेड़ा करणु अव्हां लाइ मामूल जो कमु आहे। पोइ बि ॾोह रुॻो असां ते रखियो आहे त वॾेरनि कुझु कोन कयो। वैसे ॻाल्हियूं त तमामु भलियूं कयूं अथव, पर तव्हां सिर्फ़ु हिकिड़ो पासो ॿुधायो आहे, ॿियो पासो अलाए तव्हांखे विसरी वियो, अलाए तव्हां ॿुधाइण नथा चाहियो। कहिड़ो ॿियो पासो? वैसे तव्हांजी इहा ॻाल्हि सही आहे त ॾोह असांजो बि आहे ऐं असीं मञूं पिया, पर आङुर त तव्हीं कंदा आहियो। दुनिया चंड ते वञी निकिती आहे ऐं असीं पाणी जे वारे तां विढ़िया पिया आहियूं। इन में ॾोह असांजो आहे या अव्हां जहिड़नि बोतारनि जो, जेकी पंहिंजूं ढंढूं आबाद करण लाइ पाणी जी चोरी कनि था? ग़रीब जे हिकु एकड़ लाइ बि पाणी न मिले ऐं तव्हांजा सवें एकड़नि में तलाउ पाणी मां फुल हुजनि, उते जहिड़ा न थींदा, ॿियो छा थींदो? तव्हां ॻाल्हि रखी आहे त हाणे जवाब बि ॿुधो। प्लाटनि ते जहिड़नि जी बि साॻी हक़ीक़त अथई। ॻोठनि, ज़मीननि ऐं शहरनि ते अव्हांजा गैर क़ानूनी कब्ज़ा ग़रीब माण्हुनि खे पंजे ई घर खां बेघर करे छॾियो आहे। उते जहिड़ा न थींदा, ॿियो छा ख़ुशी मां डांसूं थींदियूं? कम जो मेणो ॾियो था त कम नथा कयूं, करण लाइ अव्हां छॾियो चाहे। ॻोठनि में कबीला ठाहे क़ौम खे पाण में विढ़ाए शहरनि खे परदेस करे छॾियो आहे। रोडनि ते फुरूं थियनि या नशे जी सप्लाई, पुठ भराई त अव्हां जी हूंदी आहे। जॾहिं अहिड़ो को जवाबदार पुलिस जे हथ चढ़े थो त अव्हां जी फ़ोननि जा ठका हूंदा आहिनि। अव्हां जी अहिड़ी सियासत सॼे सिस्टम खे यरगमाल बणाए छॾियो आहे। सिंध में हर उहा शइ तबाह आहे जंहिंजे मथां अव्हां जो हथु आहे। पोइ उहे स्कूल हुजनि, इस्पतालूं हुजनि, मीडिया हुजे या हिते जा थाणा। स्कूलनि में अव्हां जा सिफ़ारिशी उस्ताद पढ़ाईंदा आहिनि, जेकी किताबनि जा न पर कुकड़नि जा शौक़ीन हूंदा आहिनि। उन्हनि जी उस्तादी हेठि पढ़ियल ॿार वॾो थी कहिड़ियूं इजादूं कंदो? ज़ाहिरा कुकड़ विढ़ाईंदो या ठरो विकिणंदो? अॼु ॻाल्हि ॻाल्हि ते जहिड़ो आहे त इहो निज़ाम अव्हां जो ई ॾिनल आहे। अफ़सोस आहे असांजी सिंधी मीडिया ते, जेकी अव्हां जे निज़ाम खे वधीक मज़बूत करण लाइ ड्रामनि में धाड़ेलनि खे बि हीरो करे ॾेखारींदा आहिनि। हिन 21 सदी जे जदीद दौर में जिते इल्मी ऐं साइंसी फिल्मूं ठहणु खपनि, उते हर ड्रामे या टेलीफिल्म में असद कुरैशी रिपीटर खणियो बीठो आहे। वॾी शान और शौक़त सां वॾेरनि जूं ओताकूं ॾेखारियूं वञनि थियूं। वॾेरनि जूं ओताकूं धाड़ेलनि जूं मुछूं ऐं रिपीटर जा फायर ॾेखारे कहिड़ी सक़ाफ़त खे उजागर पिया कयो? सदियुनि जी तहज़ीब खे हथियारनि जे वर चाढ़े छॾियो आहे। जिते थर्ड क्लास शाइरी में छोरनि जे इश्क जा दास्तान हलनि ऐं टके जे ॻाइलनि ते हज़ारनि जा हार पवनि, उते दादू जहिड़ा वाक़िया मामूल बणिजी वेंदा आहिनि। मञूं था हींअर असां वटि बिजली जा मीटर न आहिनि, पर जॾहिं अव्हां जे एसियनि जा बि कुंडा लॻल हुजनि ऐं डिडक्शन असांजे बिल मां थिए, पोइ अव्हां जी मयार अजाई आहे। बिजली ॿारियूं 300 जी बिल अचे 10,000, कमायूं 500 रुपया तारीख़, उन्हनि में पंहिंजे बचनि जी कयूं या अव्हां जा बिल पियारियूं। जिते 60 रुपया किलो अटो हुजे, 200 रुपया टमाटा, उते 18 रुपया फी यूनिट बिजली हुजे, त पोइ बिजली जी चोरी न थींदी, ॿियो छा थींदो? वैसे क़ौम जी जहालत खां वठी समाज में थींदड़ नाइंसाफ़ियुनि ताईं हर अमल जी वजह अव्हां जे तबिके जी सरपरस्ती आहे। क़ौम ऐं समाज जो दारोमदार सोच ते हूंदो आहे। अव्हां चालाकी सां सोच ते कब्ज़ो करे माण्हुनि खे जेका सोच ॾिनी, अॼु उहो ई समाज असांजे साम्हूं आहे। जिते माण्हुनि जा मसइला ई पाणी जा वारा ऐं प्लाटनि जी टुकड़ी हुजनि, उते इन सोच जो तसवर बि नथो करे सघिजे त मरीख़ ते इंसानी ज़िंदगी मुमकिन थी सघे थी या न। सॼी ज़िंदगी दाल भाॼी खाइण वारे खे पिज़्ज़ा जी तलब कोन हूंदी, छो त उन कॾहिं पिज़्ज़ा जो ज़ाइको चखियो ई न आहे। अहिड़ी तरह अव्हां असांखे दुनिया सां ॻंढण ई न ॾिनो। तव्हां क़ौम खे मसइला ई एॾा ॾिना जो सोचण जो मौक़ो ई न मिलियो। सवालनि जी तिर्ज़ ते जवाबनि जी तलाश हलंदी आहे। तव्हां कैंसर जे इलाज ते करोड़नि जा इनाम रखो आहे त हज़ारे माण्हू इन तलाश में निकिरनि हा, सवें बीमारियुनि जा इलाज दरियाफ़्त थी वेंदा। रॉकेट जी इजाद ते नोबल प्राइज़ जो वाइदो कयो आहे त अॼु असां में बि कई आइंस्टाइन हुजनि हा। असां वटि जेकॾहिं को पंहिंजी महिनत पाण अहिड़ो कारनामो करे थो त उनखे जेल में विधो वेंदो आहे ऐं पोइ चओ था अवाम जाइल आहे। बाबा तो भां कईसीं, हाणे रुॻो माठ कर। रईस, अव्हां जेकी मस्तियूं कयूं अव्हां खे फबियूं, पर हाणे वक़्तु अची वियो आहे त फ़ैसिलो कयूं। जेकॾहिं अव्हां खे इज़त ऐं शोहरत खपे त ग़रीबनि जे वोट खे न, पर उन जे हालात खे ॾिसो। भली ॻोठ में 5 नलका ॾेई माण्हुनि ते थोरो न कयो, पर ग़रीबनि जो पाणी चोरी करे उन्हनि खे बुख ते न विहारियो। ग़रीबनि खे मीटर जा महिना ॾियण खां बहितर आहे 50 AC मीटर ते हलायो। ऐं जेकॾहिं रोडनि ते फुरूं कंदड़ तव्हां खे असां मां था लॻनि त बसि थाणनि ते पंहिंजूं फ़ोनूं बंदि कयो। ज़िंदगी भली मुख़्तसर हुजे, पर हक़नि जी वेड़ नसलनि ताईं हलंदी आहे। इहा तव्हां खे बि ख़बर आहे त हाणे हिन निज़ाम जो ख़तमु थियणु लाज़मी आहे। पंहिंजी दौलत जी हवस में एतिरा बि अंधा न थियो जो ज़िंदगी ऐं मौत में फ़र्क़ु ई न रहे। इन निज़ाम खां अॻु बि दुनिया ते कई अहिड़ा बदतरीन निज़ाम राइज थिया, पर अॼु उन्हनि जो वजूद ई न आहे। रेसी यादि रखो त ज़ुल्म हमेशह नफ़रत जी बाहि खे भड़कायो आहे। काइनात जी हर शइ में तब्दीली फितरत हूंदी आहे। अहिड़ो निज़ाम ॾेई इंतज़ाम ते भरवसो न कजो। अहिड़ो निज़ाम जेकॾहिं असांजो दुश्मन आहे त दोस्त अव्हां जो बि नाहे।